अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के रोहिड़ीअ मां अब्दुल रज़ाक मेमण खां मिली। कहाणी आहे सौदागर ऐं हंस पखी। कंहिं शहर में हिकिड़ो सौदागर रहंदो हो जंहिंखे को बि औलाद कोन हो, जंहिं करे ॾाढो ग़मगीन रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं कंहिं फ़क़ीर खां ॾस मिलियुसि त पखियुनि जी ख़िदमत कंदो कर, खेनि रोज़ानो अन्न मेवो वग़ैरह खाराईंदो कर त तुंहिंजा मतिलब पूरा थियनि। पोइ ही औलाद जो सिकायल सौदागर रोज़ानो पंहिंजी जाइ जे खुॾ ते केतिरो ई अन्न ऐं मेवो पखियुनि जे खाइण लाइ रखी छॾींदो हो, जेको परे परे जा पखी अची खाई ख़ुशि थींदा हुआ। हिकिड़े ॾींहुं कंहिं विलायत जा 2 हंस पखी बि अची उते वेठा, पर बजाए कुझु खाइण पीअण जे हिकिड़े हंधि माठ करे वेही रहिया। सौदागर उते बीठो, तंहिंखां हुन पुछियो त तव्हीं छो कुझु खाओ कोन था? तॾहिं पखियुनि चयसि त असांजी खुराक मोती आहिनि, अन्न ऐं मेवो असीं कोन खाऊं, तंहिं करे माठ करे वेठा आहियूं। तंहिं ते सौदागर यकदमि मोती घुराए उन्हनि हंस पखियुनि खे ॾिना, जे खाई ख़ुशि थी हलिया विया। हिकिड़े ॾींहुं सौदागर पंहिंजे घर जे खुॾ ते बीठो त ॾिसे त 2 नर मादा हंस पखी संदसि मथां पिया उॾामनि। थोरीअ देरि खां पोइ नर त हिकिड़े तरफ़ हलियो वियो, बाक़ी मादी लही अची संदसि खुॾ जी हिकिड़ी कुंड ते वेठी। सौदागर वेझो अची हिन खां परेशानीअ जो सबबु पुछियो। तॾहिं हुन जवाबु ॾिनुसि त ए सौदागर, असीं मुसाफ़िर आहियूं, हींअर असांजे मोटण जी मुंद आहे। तुंहिंजे माड़ीअ जे जारे में मुंहिंजो आनू रखियलु आहे, उहो खणी असीं वॾी मुसाफ़िरी करे नथे सघियासीं, तंहिं करे आनू उते ई छॾे हलिया वियासीं, पर मूंखे आने जी कशिश अधु वाट तां मोटाए वरितो। हाणे आउं त हिते वेही रहियसि, पर मुंहिंजो मुड़ुसु मोटी वतन हलियो वियो, तंहिं करे वतन जी छिक ऐं मुड़ुस जी जुदाईअ ऐं अरमान में वेठी आहियां। हाणे तूं भलाई करे मुंहिंजे आने जी संभाल करे त जेकर आउं बि बेऊनी थी हली वञा। सौदागर जी हाउकार करण ते उन पखीअ खे सम्झायो त हिन आने खे 40 ॾींहं संदूक में बंदि करे रखिजे, पोइ हिन मां हिकिड़ो बचो पैदा थींदो। उनखे चङीअ तरह सांढिज त हू तोखे कंहिं न कंहिं वक़्तु कमु ॾेई वेंदो। ईअं चई मादी ख़ुशि थी उॾामी हली वई। सौदागर उन ई वक़्तु वञी जारे मां आनू खणी संदूक में बंदि करे रखियो। 40 ॾींहंनि खां पोइ उन मां बचो पैदा थियो, जंहिंखे हिन चङीअ तरह सांढणु शुरू कयो। सौदागर सां गॾु संदसि ज़ाल, माउ ऐं पीउ खे बि उन बचे सां अहिड़ो प्यारु थी वियो जो उनखे पंहिंजो पुटु करे सॾणु लॻा। आख़िर थोरे घणे ॾींहं बचो अची वॾो थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ सौदागर वापार लाइ संभरियो। हलण वक़्तु ज़ाल खे चयईं त मां हिन पंहिंजे पुट खे पाण सां वठी वेंदुसि। तॾहिं ज़ाल चयसि त हीअ मुंहिंजे लाइ हिकिड़ी विंदर आहे, तंहिं करे हिन खे हिते ई छॾे वञ। पर सौदागर न मञियो ऐं हंस पखीअ जे बचे खे पाण सां वठी ॿेड़ा हाकाराए हलियो वियो। वापारु कंदे कंदे सौदागर खे 3-4 महीना गुज़री विया। हिकिड़ी राति ख़्वाबु ॾिठाईं त अॼु राति जेको माण्हू पंहिंजे घर वेंदो, उनजे घरवारीअ खे उमेदवारी थींदी ऐं उनखे अहिड़ो पुटु ॼमंदो जो रोज़ानो हिकिड़ो मोती उघारींदो। उन इहो ख़्वाबु सौदागर खे ॾाढो परेशान कयो। दिलि में ख़्यालु कयाई त आख़िर 2 महीननि जी मुसाफ़िरी हिकु ई राति में कीअं थी सघंदी। हंस पखीअ हिन खे परेशान ऐं ग़मगीन ॾिसी खांसि ॻणतीअ जो सबबु पुछियो, जंहिं खेसि ख़्वाब वारी ॻाल्हि ॿुधाई ऐं चयईंसि त जेकर अॼु राति पंहिंजे वतन में हुजूं हा त मूंखे बि अहिड़ो पुटु ॼमे हा। तॾहिं हंस पखीअ दिलासो ॾींदे चयसि त सौदागर, नाउमीद न थी, मुंहिंजे ॻिचीअ ते चढ़ी वेह त मां अॼोकी राति में तोखे वतन पहुचाए छॾियां। सौदागर उहो ॿुधी उन ई वक़्तु तयारु थी हंस पखीअ जे ॻिचीअ ते चढ़ी वेठो, जंहिं हिन खे अधु राति खां अॻु अची पंहिंजे घर पहुचायो। सौदागर पंहिंजी ज़ाल सां मिलियो। राति जो वक़्तु हो, जंहिं करे सौदागर खे घर जे भातियुनि मां कंहिं बि न ॾिठो हो। असुर महिल जॾहिं वापसि थिए वरियो, तॾहिं ज़ाल चयसि त 1-2 ॾींहं हिते रही पओ त तुंहिंजा माइट बि तोखे ॾिसनि। जे हींअर ई हलियो वेंदे त पोइ जेकॾहिं मूंखे उमीदवारी थी त तुंहिंजो पीउ माउ मूंखे गुनहगार सम्झंदा
मगर सौदागर न मञियो ऐं चयाईंसि त मां अॼु ज़रूरु वापसि वेंदुसि, छो त होॾां मूंखां सवाइ मुंहिंजे लखनि जी मिल्कियत तबाह थी वेंदी। बाक़ी बाबे ऐं अम्मा जे तसलीअ लाइ तो वटि लकुड़ निशानीअ तौरु छॾे वञा थो। ज़ाल वीचारी माठली करे वेही रही ऐं सौदागर पंहिंजे माउ पीउ सां मिलण खां सवाइ ई हंस ते चढ़ी वापसि हलियो वियो। 7 महीने सभिनी खे ख़बर पइजी वई त सौदागर जी ज़ाल खे उमेदवारी आहे। जॾहिं संदसि ससु ऐं सहुरे खे ख़बर पई तॾहिं हिन वेचारीअ ते तपी बाहि थी विया ऐं चयाऊं त कार मुही कहिड़ो नकु खणी हिते वेठी आहीं, हितां निकिरी वञ। हिन वेचारीअ घणेई दाहूं कूकूं कयूं, पंहिंजे मुड़ुस जी निशानी ॾेखारियईं, पर कंहिं बि न ॿुधुसि। हिन नौकरनि खे हुकुम ॾिनो त हिन रन खे खणी वञी बर्फ़पट में फिटो करे अचो, जे हिन बेगुनाह खे वठी झंग में छॾे आया। उहो वीचारी उते बर्फ़पट में भटकंदी रही। ख़ुदा जी कुदरत सां ॿिए ॾींहुं हिकिड़ो बादशाह अची उन जे बर्फ़पट मां लंघियो, जो उते हिकिड़ी हसीन ऐं नौजवान औरत खे ॾिसी लही पियो ऐं हिन खां ख़बरूं पुछणु लॻो। सौदागर जी ज़ाल पंहिंजी समूरी हक़ीक़त बादशाह खे करे ॿुधाई। हिन जो दर्द भरियो दास्तान ॿुधी बादशाह सही कयो त हिन वेचारीअ सां ज़ुल्म थियो आहे, तंहिं क्यास हाणे खेसि धीअ बणाए वठी हाणे पंहिंजे पाण सां गॾु महलात में रहायो, जिते उहा वेचारी ज़िंदगीअ जा ॾुखिया सुखिया ॾींहं बादशाह जी हिफ़ाज़त में घारणु लॻी। ॾिसो कोता 10 महीने हिनखे हिकिड़ो ख़ूबसूरत पुटु ॼाओ, जंहिंजे वात मां रोज़ानो हिकिड़ो मोती निकिरंदो हो, जो दाई खणी वेंदी हुई। अहिड़ीअ तरह 7 ॾींहं बराबरि दाईअ खे मोती मिलंदा रहिया। 7 ॾींहं खां पोइ छोकिरे जी माउ दाईअ खे चयो त हाणे मां तंदुरुस्त आहियां, तंहिं करे तुंहिंजे अचण जी ज़रूरत न आहे। दाईअ 7 ॾींहंनि वारा गॾु थियल मोती वञी पंहिंजे मुड़ुस खे ॾिना। हू मोती ॾिसी अची लालच में पियो ऐं पंहिंजी ज़ाल खे चयईं त इहो छोकिरो मूंखे आणे ॾे, न त फाहो खाईंदुसि या तोखे मारींदुसि। दाईअ चयुसि त उहा बादशाह जी धीअ थी सॾिजे, उनजो पुटु मां कीअं आणियां। पर जॾहिं मुड़ुस न मञियो तॾहिं मजबूर थी उहा सौदागर जे ज़ाल वटि आई ऐं हिनखे चयईं त अम्मा, हिकु सूण अञा बि रहिजी वियो आहे, जो दरिया जे कप ते थींदो, ऐं जे उहो न थियो त तोखे ऐं तुंहिंजे पुट खे नुक़सानु रसंदो। सौदागर जी ज़ाल घणेई नटायो, पर दाईअ न मञियो ऐं हिनखे पाण साण गॾु दरिया ते हलण लाइ चयईं। सौदागर जी ज़ाल लाचार पंहिंजो पुटड़ो बानीअ जे हवाले करे दाईअ सां गॾु दरिया ॾांहुं रवानी थी। जॾहिं 2 ॼणियूं दरिया ते पहुतियूं तॾहिं दाईअ बहानो करे चवणु लॻी त मां सूण लाइ गुल आणणु त विसरी विया। चङो हाणे तूं हिते ई तरस त मां डोड़ में गुल खणियो थी अचां। ईअं चई दिलि ई दिलि में ख़ुशि थींदी डोड़ंदी महलात में आई। उते बानीअ वेठे ॿारड़े खे रांदि कराई। उनखे चयाईं त माई, सूण लाइ गुल घुरिजनि, सो छोकिरो मूंखे ॾे त आउं संभालियां, तूं वञी बाग़ मां गुल पटे अचु। बानी ॿार दाईअ जे हवाले करे पाण वेही बाग़ ॾांहुं, पुठियां हिन रखियो पेरनि ते ज़ोर। ॿारड़ो खणी सिधो मुड़ुस वटि आई, जो अॻु में ई घोड़ा तयारु करियो हिन जे इंतज़ार में बीठो हो। पोइ त यकदमि 2 ज़ाल मुड़ुस घोड़नि ते चढ़ी ॿार खणी उथी हलिया ऐं उहा बादशाही छॾे वञी ॿीअ बादशाहीअ में निकिता। हाणे धन दौलत जी त हिननि खे परवाह कान हुई, छो त सौदागर ज़ादो रोज़ानो सचो मोती उगारींदो हो। हिननि खे बि कुझु ॾींहंनि खां पोइ कंहिं वीरान हंध ते वञी हिकिड़ो नओं ॻोठु ॿुधायो, जो पोइ थोरनि ॾींहंनि में तमामु वॾो शहर बणिजी वियो। उन जी ॻाल्हि खे कई साल गुज़री विया। सौदागर ज़ादो बि अची जवान थियो, सो समूरो माल मिल्कियत संभालणु लॻो। दाई ऐं संदसि मुड़ुस खे माउ ऐं पीउ करे छॾींदो हो। हिन पंहिंजे शहर में हिकिड़ो वॾो मुसाफ़िर ख़ानो ठाराए छॾियो। उते जेको बि मुसाफ़िर अची रहंदो हो उनखां हाल अहिवाल वठण खां सवाइ छॾींदो न हो। होॾां वीचारे सौदागर जी ज़ाल जॾहिं दरिया ते बीह बीह थकी ऐं दाई बि न मोटी तॾहिं वापसि पंहिंजे घर पहुती। उते पंहिंजो पुटु न ॾिसी अची रोअण में पई ऐं पाण खे मलामत करणु लॻी त जे बचिड़ो हथ खां न छॾिया हा त जेकर कीअं वञे हा, पर हाणे छा थी करे सघियो। पर हाणे छा थी सघियो थिए। बादशाह सां हक़ीक़त कयईं, जंहिं दाईअ पुठियां केतिरा घोड़े सवार मोकिलिया, पर सभु नाउमीद थी मोटी आया। जॾहिं सभु उमेदूं ऐं आसरा लथा
ऐं पुट जो पतो न पियो। तॾहिं बादशाह खां मोकिलाए वीचारी पाण उथी पुट जे ॻोल्हा में निकिती। छा कयईं जो जोगियुनि वारो मर्दाणो वेस करे मुल्क रुलंदी जबल झाॻींदी पुट जी ॻोल्हा कंदी रही। इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं उन जे शहर में अची निकिती, जेको संदसि दाईअ ऐं उन जे मुड़ुस ॿधायो हो। दस्तूर मूजिबि हूअ पुटस जे मुसाफ़िर खाने में वञी महिमान थी, जिते हिन जी ख़ातिरदारी थींदी रही। हिन वीचारीअ खे जोगीअ जे वेस में ऐं मुसाफ़िर खाने में रहंदे 2-3 महीना गुज़री विया, पर खांसि कंहिं बि हाल अहिवाल न पुछियो, छो त सौदागर ज़ादे जे हुकुम मूजिबि जेसीं हिन खां हाल अहिवाल न वठिजे तेसीं वञण जी इजाज़त मिली न थिए सघी। तंहिं करे सॼो ॾींहुं ॻणतियुनि में पंहिंजे कोठीअ में वेठी रोंदी हुई। ॿिए तरफ़ जॾहिं सौदागर वणिज वापारु करे वापसि ॻोठु पहुतो, तॾहिं पंहिंजी ज़ाल बाबति बदराईअ जी इल्ज़ाम करे हिन खे ॻोठु निकाली ॾियण जूं ख़बरूं ॿुधी तपी बाहि थी वियो ऐं माउ पीउ खे चयाईं त जॾहिं मां पंहिंजी निशानी बि छॾे वियो हुउसि तॾहिं बि तव्हां हुनखे घर मां कढी छॾियो। हाणे मुंहिंजी बि अलाह त्वार, मां बि वञा थो पंहिंजी बेगुनाह ज़ाल खे ॻोल्हणु, ऐं जेसीं हुनखे न ॻोल्हे लहंदुसि तेसीं वापसि न वरंदुसि। ईअं चई हू बि उथी पंहिंजी ज़ाल जे ॻोल्हा में रवानो थियो। हलंदे हलंदे ख़ुदा जी कुदरत सां ही बि अची हुन साॻे मुसाफ़िर खाने में निकितो जेको पुटसि ठहिरायो हो। संदसि ज़ाल बि जोगीअ जे मर्दाणे वेस में उते ई रहियल हुई। हू मुसाफ़िर खाने में राति जे वक़्तु पहुतो हो। उन वक़्तु मींहुं ऐं सर्दी अहिड़ी हुई जो अलमान। तंहिं करे ख़्यालु कयईं त जेसीं मुसाफ़िर खाने जे दारोगे सां मिलां ऐं का जुदा कोठी रहण लाइ मिले तेसीं छो न ॿिए कंहिं सां ई गॾिजी राति खणी गुज़ारिजे। उहो ख़्यालु करे हिकिड़ीअ कोठीअ जो दरवाज़ो खड़कायईं। मॼाण जो उन कोठीअ में संदसि ज़ाल जोगीअ जे वेस में टिकियल हुई। उहा ॿाहिरि निकिरी आई। राति जे वॻड़े सबबु ॿिन्हिनि ॼणनि हिक ॿिए खे कोन सुञातो। सौदागर खेसि राति साण गॾु टिकण लाइ चयो, पर हिन ख़्यालु कयो त धारीअ मर्द सां कीअं राति गुज़ारिजे, तंहिं करे इनकार कयईं। पर जॾहिं सौदागर मिनथूं कयसि तॾहिं लाचार साण गॾु रहण जी मोकल ॾिनई। ख़बरूं चारूं ॾींदे वठंदे हिननि ॿिन्हिनि हिक ॿिए खे सुञातो ऐं ईअं ओचितो हिक ॿिए सां मिली ॾाढो ख़ुशि थिया। संदसि पुटु जेको उन वक़्तु दर ते बीठो हो ऐं संदनि सभु ख़बरूं पिए ॿुधाईं, तंहिंखे कनि ॻाल्हियुनि ते अची गुमान थियो त मुंहिंजा हक़ीक़ी माउ पीउ शायदि उहे ई आहिनि। पर वरी बि पक करण लाइ पंहिंजो मुंहुं आरसीअ में जाचाईं ऐं पोइ वरी संदसि नकली माउ पीउ दाईअ सां भेटायईं। नेठि जॾहिं पक थियसि त हीउ दाई ऐं दायो मुंहिंजा माउ पीउ न आहिनि, तॾहिं सिधो आयो दाईअ वटि ऐं उन ई महिल हिन खे हाणे सौदागर ऐं जोगीअ जे आॾो बीहारियईं। सौदागर जी ज़ाल दाईअ खे यकदमि सुञातो ऐं हिन जा अहिड़ा अता पता कढी खणी ॿाहिरि कयईं जो हिन खे इनकार करण जी का वाह कान सुझी। आख़िर दाई सभिनी ॻाल्हियुनि जो इक़रार कयो ऐं हिननि जे पेरनि ते किरी पई। चए लालच ते लॻी ॾाइण थियसि, पर अवी पाण ॾांहुं ॾिसो। पोइ नेठि हिननि का ॻाल्हि ॻणे दाईअ खे माफ़ी ॾिनी ऐं ॿिन्हिनि खे उते छॾे सौदागर ऐं संदसि ज़ाल पुट समेत मोटी पंहिंजे वतन आया ऐं अची पंहिंजे माइटनि सां मिलिया, जे पिणु हिननि खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया ऐं बाक़ी उमिरि जा ॾींहं निहायत ख़ैरु ख़ुशीअ सां गुज़ारण लॻा।